मौलवी हाजी अहमद मल्हा वॾो शाइर आहे। ऐं नथो सम्झां त को बि माण्हू इन शइ खां इनकार कंदो हुजे त मौलवी हाजी अहमद मल्हा वॾो शाइर नाहे। केरु थो चवे न आहे, बिल्कुलु आहे। वरी जेके माण्हू चवनि था त बाबा शेख अयाज़ वॾो माण्हू आहे, बाबा केरु थो चए त वॾो माण्हू कोन्हे? असां सभु मञूं था त अयाज़ बि वॾो शाइर आहे, भई लतीफ़ बि वॾो शाइर आहे। मसइलो ई थो बीहे त जेके माण्हू अयाज़ जे हक़ में ॻाल्हाइनि पिया या अयाज़ जी मुखालफ़त कनि पिया, उन्हनि बि अयाज़ खे कोन पढ़ियो आहे। जेके मौलवी साहब जे हक़ में ॻाल्हाइनि पिया या मुखालफ़त कनि पिया, उन्हनि वरी मौलवी साहब खे कोन पढ़ियो आहे। मौलवी साहब खे मज़ाहमती शाइर जे तौर ते बि असां वटि पेश कयूं था। असां मौलवी साहब खे इनकलाबी शाइर जे तौर ते बि असां पेश करण लॻा आहियूं। मौलवी साहब खे पंहिंजे दौर जो बाग़ी शाइर करे बि असां पेश करण लॻा आहियूं। बिल्कुलु इन्हनि शयुनि खां को बि इनकार कोन्हे। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त मौलवी हाजी अहमद मल्हा मुंहिंजे नज़र में जेका हुनजी शाइरी आहे ऐं ख़ासि तौर ते हुनजो जेको नूरुल क़ुरान आहे, जेको शायदि के पढ़ियो हुजे, ॻाल्हाइनि था सभई, नूरुल क़ुरान जी जेका ॿोली आहे ऐं नूरुल क़ुरान में जेके हुननि जे लफ़्ज़नि जो सिटाव आहे, उहो सिर्फ़ु मौलवी साहब जो ई कमाल आहे, जेको ॿिए कंहिंजे वस जी ॻाल्हि न हुई। तंहिंजे करे मौलवी साहब जी उरूज़ी शाइरी ऐं जेका हुनजी छंद विद्या ते शाइरी आहे, पूरो नूरुल क़ुरान, इहो आउं चवंदो आहियां त इहो शाइरनि जे लाइ निसाब जी हैसियत रखे थो। त उनमें जेको बहर वज़न ऐं जेको हुनजो जेके फिगर्स ऑफ स्पीच जंहिं अंदाज़ ऐं जंहिं तरीक़े सां हुनमें उन मौलवी साहब हंडायूं आहिनि, उहे असांखे सिखणु घुरिजनि। ॿियो आहे त हुनजो जेको लाड़ी लहजो आहे, उन लाड़ी लहजे खे प्रिज़र्व करे छॾियो आहे मौलवी साहब। इहे ॿ क्वालिटीज़ आहिनि मौलवी साहब जो। जॾहिं असां इनकलाब जी ॻाल्हि था करियूं या बग़ावत जी ॻाल्हि था करियूं या जॾहिं असां मज़ाहमत जी ॻाल्हि था करियूं, त हिते सिर्फ़ु मज़ाहमत करणु काफ़ी न आहे। मज़ाहमत कंहिंजे ख़िलाफ़ आहे, कंहिंजे हक़ में आहे, बुनियादी सुवाल इहो आहे। इनकलाब जी ॻाल्हि करणु, सिर्फ़ु इनकलाब जी ॻाल्हि करणु को सां इनकलाबी नथो थी सघे माण्हू। इनकलाब हिकिड़ी सूरत हाल खां ॿी सूरत हाल ॾांहुं वञण जो नालो आहे। हीअ सूरत हाल त ठीकु आहे, हीअ असांखे पसंदि कोन्हे, ख़राबु आहे। जेका सूरत हाल असां वरी ॿी जेका लागू करणु चाहियूं था, उहा कहिड़ी आहे, उहो सम्झणु ज़रूरी आहे। बुनियादी शइ इहा आहे इनकलाब जे लाइ। बग़ावत जिन शयुनि खां आहे, उहे त ठीकु आहे, सम्झ में अचनि थियूं त जेके हिन वक़्तु मौजूदु शयूं आहिनि, उहे सभु ख़राबु आहिनि, असां उन्हनि सां बग़ावत करियूं था। पर जेका शइ आणणु चाहियूं था, उहा कहिड़ी आहे, बुनियादी सुवाल इहो आहे। त इनकलाबी थियणु, बाग़ी थियणु, बग़ावत करणु, मज़ाहमत करणु ज़बरदस्त आहिनि, ठीकु आहिनि, इहे सभु शयूं आहिनि। पर इन जा पैरामीटर्स इहो हुजणु सभु कुझु काफ़ी न आहे। इन जे पुठियां छा आहे, आणणो छा आहे, करणो छा आहे, इन खे सम्झणु इंतिहाई ज़रूरी आहे। अयाज़ ते बि ॻाल्हाइजे, मौलवी साहब ते ॻाल्हाइजे, उन खां अॻु में लतीफ़ ते ॻाल्हाइजे। ऐं जेको माण्हू लतीफ़ खे नथो पढ़ी सघे, असां सभु पढ़िया लिखिया माण्हू वेठा आहियूं। असां मां जेके पढ़िया कढ़िया आहिनि, जेके सभिनी जे मथां कावड़िया वतनि, लतीफ़ खे यार पढ़ी त से ॿुधायो असांखे, सम्झण त पोइ जो मसइलो आहे। जॾहिं असांखे लतीफ़ पढ़णु कोन थो अचे, असां तनक़ीद था करियूं शाइरीअ जे मथां। टे मौज़ू हिन वक़्तु सिंध में आहिनि जिन जे मथां तमामु घणो ॻाल्हायो वञे थो। मजमूई तौर ते पाकिस्तान में त सियासत ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे। हाणे सियासत जेका थिए पई, उहा पाण जे अॻियां आहे। हिकिड़ो आहे शाइरी, जंहिं ते हर माण्हू ॻाल्हाए थो। ॿियो आहे तसवुफ़, जंहिं ते बि जेको तेको ॻाल्हाए थो। ऐं टियों आहे मौसीक़ी, बसि ॻाइणो आहे, वॼाइणो आहे, उहो ज़बरदस्त, ॾाढो सुरीलो आहे, भैरवी आहे, मालकोस आहे, फलाणो आहे, फलाणो, वाह वाह, कमु लाहे छॾे, महफ़िल लुटे वियो, बसि ठीकु आहे। इहे टे मौज़ू असां वटि अहिड़ा आहिनि, जामी साहब वरी माज़रत सां, त जिन ते असां वटि हर माण्हू ॻाल्हाए थो। असां सभु ॻाल्हायूं था। असांखे ॻाइणु माना गुलूकार ऐं ॻाइण में फ़र्क़ जी ख़बर न आहे। असां वटि तुकबंदी करण वारे सुघड़ ऐं शाइरी में ख़बर न आहे। तंहिंजे करे असां लतीफ़ अॼुकल्ह हवाले करे छॾियो आहे सुघड़नि जे। असां वटि जेतिरा बि सुघड़ आहिनि, उहे लतीफ़ जा पारखू ऐं माहिर आहिनि। ऐं जॾहिं त सुघड़ जो कमु आहे, त पंहिंजो कमु करे। हुनजो कमु आहे ॾोर, ॾिठ, प्रोली, सिंगार, गुजारतूं, लोक दास्तान,
ये ॿुधाइण ऐं पैदा घड़ण। हाणे उहो कमु बि कोन थो थिए। हाणे लतीफ़ पढ़ण रुॻो जेको आहे उहो जेकॾहिं सुगड़ाए पची बीठी आहे उहो लतीफ़ जा इशारे थी वञे त पोइ मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर बलोच साहब जी शरह ते कंहिंखे एतिराज़ न हुजणु खपे। लतीफ़ जिन माण्हुनि खे ॿुधाइणु खपे, जिन माण्हुनि खे पढ़णु खपे, जिन माण्हुनि खे असांखे सम्झाइणु घुरिजे, असां लतीफ़ उन्हनि खां ॿुधण लाइ तयारु कोन आहियूं, असीं लतीफ़ उन्हनि खां सम्झण जे लाइ तयारु कोन आहियूं। असां लतीफ़ जो कमु करे छॾियो। सुगड़ ॾाढा क़ाबिल एतिराम आहिनि, उनखां को बि इनकार कान्हे, पर हू पंहिंजो कमु जेकॾहिं कंदा त उन्हनि जो एतिराम अञा वधंदो। जेको हिन वक़्तु आहे बिल्कुलु आहे, को बि दिलि में न करे को दोस्त, छो जो बुनियादी तौर ते आउं पाण सुगड़ आहियां, तंहिंजे करे केरु दिलि में न करे। लतीफ़ खे सम्झण जे लाइ लतीफ़ खे पढ़णु ज़रूरी आहे। जेको माण्हू लतीफ़ खे पढ़े, सही नमूने सां पढ़ी वञे, सम्झणु परे जी ॻाल्हि आहे, उहो बिल्कुलु मौलवी हाजी अहमद मल्लाह ते बि ॻाल्हाए, उहो शेख अयाज़ ते बि ॻाल्हाए, उहो शाइरनि जी पैरा भेट बि करे, उहो शाइरनि जे लाइ कूट पटियूं बि ठाहे। तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानियूं। इहो साईं नकाश अलवाणी जंहिं ॾाढियूं काराइतियूं ॻाल्हियूं कयूं। हिन खां पोइ जंहिं शख़्स खे आऊं स्टेज ते सॾींदुसि उहो असांजी महफ़िल जो मोर आहे ऐं कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे ऐं इतां ई काराइतियूं ॻाल्हियूं पाण सां कंदो। साईं जामी चांडियो साहिब खे गुज़ारिश आहे त उहो स्टेज ते अचे ऐं असां मुखातिब थिए। वॾी महिरबानी। मथे वेठल समूरा दोस्त, साम्हूं वेठल समूरा दोस्त, सागा साईं वेठो आहे। जीअं सिंध जीअं असांजो दिलबर प्यारो, उनजी यादूं जीअं आशिक़। मूंखे त यकीन ॻाल्हि, सची ॻाल्हि आहे त यकीन नथो अचे त को 7 साल गुज़री विया ऐं हिन जी आशिक़ जी वफ़ात खां अॻु में मूंखे 2-3 महीननि खां पोइ चई त तव्हां मुंहिंजी मानी खाइणु ज़रूरु ईंदव बदीन। ऐं उहा तारीख़ रोज़ चङो ॾियो ऐं मां भाई त तव्हांजी वफ़ात खां कोई 2 या 3 हफ़्ता अॻु जी ॻाल्हि हूंदी जो मां ख़ासि सीढ़ी जी आयुसि बदीन ऐं डॉक्टर इल्मुद्दीन कोन हो, चाचा साईं वेठो ऐं आकाश, मां, डॉक्टर बचल, 3 तव्हांजे घर आयासीं ऐं उहा पंहिंजी आशिक़ उहा मानी कई। कचहरी मुंहिंजी कचहरी जो बहानो ठाही ऐं मूंखे त कल्ह जी ॻाल्हि थी लॻे, बिल्कुलु त कल्ह जी ॻाल्हि आहे ऐं या उनखे भई पूरो अरसो गुज़री वियो आहे, 7 साल गुज़री विया। आशिक़ ते दोस्तनि तमामु घणो ॻाल्हायो आहे ऐं इन खां वधीक ॻाल्हाइणु मुमकिन आहे। हर माण्हू वटि पंहिंजी अखि आहे, पंहिंजूं यादूं आहिनि, हुन जूं दिलि रुबायूं हर माण्हू जे दिलि में, हुनजा हर रंग हर माण्हू वटि पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां दिलि में उहे महफ़ूज़ आहिनि। इन करे अहिड़ियूं सभई महफ़िलूं थींदियूं तॾहिं बि महफ़िलूं खुटी वेंदियूं, पर आशिक़ जा गुण, हुन जूं ॻाल्हियूं, हुन जूं यादूं, हुन जूं दिलि रुबायूं, हुन जूं संजीदगियूं, हुन जूं मश्किरियूं, हुन जी ज़िंदह दिली, इहे सभु जेके हुन जा रंग हुआ ज़िंदगी जा, शख़्सियत जा, उहे ज़ाहिर आहे त पूरा कोन थींदा। आशिक़ जीअं तव्हां सभिनी दोस्तनि हुन सां पंहिंजा पंहिंजा तजुर्बा ॿुधाया, तालुक़ ॿुधायो, त मुंहिंजी बि इहा ख़ुशबख़्ती आहे जो हू मूंसां तमामु वेझो रहियो ऐं मूंखां नंढो हो, इन करे मां दोस्ती दवा नथो करे सघां, पर नंढे भाउ वांगुरु हो, शागिर्द वांगुरु हो, इंतिहाई प्यारो हो, हुजाइतो बि तमामु घणो हो, दोस्त बि हो बिल्कुलु। ऐं डॉक्टर इल्मुद्दीन जेको मुंहिंजो इंतिहाई प्यारो दोस्त भाउ आहे, हक़ीक़त में मुंहिंजो हिन खां पहिरियों दोस्त आशिक़ हो ऐं जॾहिं हैदराबाद आयो, तॾहिं इस्लामाबाद कोन वियो हो, तंहिं ज़माने खां वठी इहे मूंसां वेझो थियो ऐं मूं वटि रेगुलर ईंदो हो, मुसलसल ईंदो हो। ऐं पोइ शुरू में जॾहिं मूं वटि हैदराबाद में अचणु शुरू कयईं त मूं हुनखे जीअं ॾिठो, हिकिड़ो हर वक़्तु मुतहरिक, बेचैन, हिकिड़े पासे बेचैन, ॿिए पासे ताईं ख़ुशि ऐं हिकिड़ो मुतहरिक, उत्साह सां भरियल ऐं तकड़ में माण्हू ऐं सभु कमु करण जो शौक़ु हुनखे। इन क़िस्म जो मां हुनखे पहिरीं जॾहिं मूंसां मिलियो त मूंखे नौजवान अहिड़े क़िस्म जो लॻो, हिकिड़ो उत्साह सां भरियल, पुरजोश, ज़िंदह दिलि
ॼण हिकिड़े माण्हू में एॾी का तवानाई ही अंदर में जो सभु कमु करणु चाहींदो ऐं सभु शयूं सिखणु चाहींदो। ऐं त ज़ाहिर आहे त अहिड़े नौजवान असां जॾहिं माण्हू मिले थो त माण्हू खे उत्साह ई मिले थो। पोइ मूंखे चई त मां तव्हांखे पढ़ंदो रहंदो आहियां तमामु घणो नंढपण खां वठी, ऐं मां तव्हां खां ॾाढो उत्साह वठंदो आहियां। सो मूंखे हाणे तव्हां पाण पढ़ायो, मूंखे किताब मूंखे पंहिंजी मर्ज़ी जा ॾियो, मां पढ़ां आहियां। मां चयोमांसि त तूं पढ़ंदे पक जेके मां तोखे किताब ॾियां? चई त हा मां पढ़ंदुसि। उहो किताब मूंखां वठी ईंदो, किताब ॾियांसि, उहो किताब ॾींहुं ॿ करे वरी मोफ़रो मोटिजे, किताब पढ़ी असां बि उस्ताद आहियूं ज़ाहिर आहे। त किताब जो मां हुन खां हाल वठां हाल अहिवाल त मूंखे लॻे थो किताब पढ़ी कोन आयो आहे। वरी जे ॿिया किताब ॾियो, वरी मां इहो 2 टे भेरा तजुर्बो कयो शुरू में। त ऐं ॿियो हुनजी शख़्सियत अहिड़ो दिलरुबा नौजवान हो जो हुन सां बेतकल्लुफ़ी त थी वेंदी लमन में, उहो हिजाब त फील थींदो कोन हो, पोइ उन में कोई संदो हूंदो कोन हो। त 2 टे दफ़ा जो ॻाल्हि थी त मां चयोमांसि ॻाल्हि ॿुध, तूं किताब खणी थो वञी पर पढ़ी कोन थो। ऐं मूंखे तुंहिंजे कचहरियुनि मां कोन थो लॻे ॻाल्हि, मां तूं किताब इहे पढ़ी थो ॾिसी थो अची, भई पढ़ी कोन थो। खिलियो ठाकर में, चई ॻाल्हि सची आहे, मां तव्हां कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि। चई तव्हां मूंखे ॾुखिया किताब ॾियो ॾाढा। हाणे मूंखे वणंदी आहे उहा शाइरी, मूंखे वणंदी ई शाइरी आहे, ॿी बि का शइ वणंदी ई न आहे। हाणे मूंखे तव्हां ॾाढो किताब ॾाढा ॾुखिया किताब आहिनि, सो इन करे किताब, बाक़ी किताब तव्हां इन करे खणी वेंदो आहियां ऐं जल्दी मोटाए खणी ईंदो आहियां। त मूंखे तव्हां कचहरियुनि जो शौक़ु आहे, पोइ इन बहाने किताबनि जे बहाने ईंदो आहियां, किताबनि जे ॾिण जे बहाने वरी ईंदो आहियां, वरी वठण जे बहाने वरी ईंदो आहियां, वरी खणी ईंदो आहियां। तव्हां सां मूंखे आहे मोहबत, तव्हां सां कचहरियुनि जो मुंहिंजो शौक़ु आहे, इन करे मां किताबनि जो वरी बहानो ठाहियो आहे। हक़ीक़त में मूंखे वणंदी उहा शाइरी आहे। पोइ मां ॻाल्हि सम्झी, पोइ मां चयोमांसि हाणे ॻाल्हि इहा आहे त तूं छा थो करणु चाहीं? ऐं रुॻो शाइरी मां त कमु कोन हलंदो, जे रुॻो शाइरी मां कमु हले हा त पोइ दुनिया त कोन हली सघे हा। शाइरी ज़बरदस्त शइ आहे, हसीन शइ आहे, असां पाण में आशिक़ आहियूं, पर शाइरी हिकिड़ो कमु आहे। शाइरी ज़िंदगी जो हिकिड़ो पासो आहे ऐं सम्झ जो बि हिकिड़ो पासो आहे। जे तूं रुॻो शाइरी पढ़ंदे ऐं ॿी का बि शइ न पढ़ंदे त पोइ तो में उहा शइ न ईंदी। पोइ ॻाल्हियूं मुंहिंजी दिलि सां लॻसि, चई मां हाणे तव्हांजी ॻाल्हि शयूं पढ़णु लॻंदुसि। पोइ किताब वठी ईंदो, पढ़ंदो बि हो। पोइ वरी उन खां पोइ ॻाल्हि घणी ॾुखियूं आहिनि, घणी यादियूं आहिनि, टाइम कोन्हे। पर इस्लामाबाद में जॾहिं वियो ही पढ़णु, त इतफ़ाक़ सां उहो ज़मानो मां इस्लामाबाद में तमामु घणो रहंदो हुयुसि। पोइ डॉक्टर ख़बर ईंदी हिनखे त हे पंहिंजा सभु छोकिरा वठी, यूनिवर्सिटी आहे, पंहिंजो ग्रुप हूंदो हुओसि, टोलो हूंदो हुओसि, उहो वठी मूं वटि ईंदो हो रेगुलर। पोइ 4-4 कलाक, 5-5 कलाक सुवाल, कचहरियूं, ॻाल्हियूं, मुंहिंजी मश्किरियूं सभु थींदियूं। ऐं उन ॾुखिया दास्तान आहिनि। हाणे ज़ाहिर कॾहिं मुंहिंजे ख़्यालु, मुंहिंजी सलाह इहा आहे त हीअ जेके दोस्तनि ॻाल्हियूं कयूं आहिनि, जेके जेके ॻाल्हाए विया आहिनि, ॿिया बि थी सघनि था, उन्हनि खां इहे सभु यादगिरियूं कलमबंदि करायो ऐं मूंखां बि करायो, मां बि लिखंदुसि त ईंदड़ घटि में घटि वसी ते उहो किताब अचणु खपे। त इहे सभु ॻाल्हियूं जेके असां हवा में हली वेंदियूं ऐं इहे किताब जी कंहिं शिकिल में सूरत में महफ़ूज़ थियनि। ऐं पोइ इस्लामाबाद वारो पूरो दौर जेतिरा साल उहो पढ़ियो, त मां त इस्लामाबाद हूंदो ई हूंदो हुउसि। इन करे इस्लामाबाद में मूंसां हितां खां वधीक वेझो रहियो ऐं मूं वटि तमामु घणो इस्लामाबाद मूंसां गॾु हूंदो हो। अच्छा, मूंसां मूंखे चवंदो जॾां तव्हां वञो मूंखे वठी वञो पढ़ंदा। पोइ ईअं ई थींदो, पोइ मां कंहिं कॉन्फ्रेंस में वञा, मुंहिंजो लेक्चर मां तरबियत ॾियां, मां किथे वञा, कंहिं प्रोग्राम में वञा, मूंसां आशिक़ गॾु हूंदो ऐं उन में हिनखे उत्साह थींदो, शौक़ु थींदो ऐं मूंसां इंटाई वेझो बि हो थी वियो, दोस्त बि थी वियो, नंढो भाउ बि हो, शागिर्द बि हो। त मूं ॾिठो त आशिक़ जीअं सभु तव्हां सभिनी ॻाल्हि कई आहे, त बुनियादी तौर ते मूंखे लॻो त हीउ हिकिड़ो तमामु कंहिं माण्हू में तमामु घणी अंदर में सघ हूंदी आहे, एनर्जी हूंदी आहे। ऐं उहा एनर्जी जेका आहे उहा हू पंहिंजी शख़्सियत में को निसारो ठाहे कोन सघंदा आहिनि हिकिड़ो, जंहिं मां हिकु पासे मां वहाए को हिकु शोबे में अचनि। इन करे पोइ हू सभु कमु करणु चाहींदो। हुनखे शाइरी वणंदी, हुनखे तहरुक वणंदो, कचहरियूं वणंदियूं, हुनखे बहस वणंदा, हुनखे म्यूज़िक वणंदो, हुनखे दोस्त वणंदा, हुनखे सफ़र वणंदा ऐं इहे सभु ॻाल्हियूं कंदो। त मूंखे आशिक़ जे बारे में जेके मुंहिंजे दिलि में जेका मोहबत आहे, त मूं हुनखे हमेशह हिकिड़ो तमामु दिलबर, हिकिड़ो ज़िंदह दिलि, ज़िंदगीअ सां भरपूर हिकिड़ो नौजवान ऐं इंसानु ॾिठो, मोहबत कंदड़ इंसानु ॾिठो। ऐं ॾाढी सुठी दोस्तनि ॻाल्हि कई त जेके बि इहे मश्किलियूं कंदो हो, उन में तज़हीक कॾहिं न हूंदी, उन में कंहिं बि माण्हूअ जे बारे में हुनजी जेकी कंदो हो, ऐं मूंखे ख़बर आहे मुंहिंजी बि हालूं कंदो हो। ऐं हिकिड़ो त मूंखे उन जी तजुर्बो बि थियो त
इहा हुनजी मोहबत हूंदी, इहो बि हुनजी हू कंदो ई हुन जिन सां हुनजी मोहबत हूंदी, कंदो ई उन्हनि जो आयल उहो, ॿिए कॾहिं कंदो ई कोन हो। त इन करे हिकिड़ो ज़िंदगी सां भरपूर, हिकिड़ो उत्साह सां भरपूर मुतहरिक ऐं हिकिड़ो मोहबत कंदड़ नौजवान, ऐं जहिड़ो हुनजो नालो हो आशिक़, हाणे चाचा साईं अलाए छा सोचे रखियो नालो हुनजो, पर सची ॻाल्हि इहा आहे त जहिड़ो हुनजो नालो हो हुनजी मिटी इन सॼे ॻाल्हि जे मां जुड़ियल हुई, ऐं हू पंहिंजे तबियत में मुकमल हिकिड़ो आशिक़ हो। इहो ई सबबु आहे जो हुनखे आकाश जी शाइरी वणंदी, हुनखे हसन जी शाइरी वणंदी, हुनखे एॾी शयूं सभु वणंदियूं, हुनखे मोहम्मद फाज़ल राहू जो किरदारु वणियो पंहिंजे शहीद साहब फाज़ल राहू जो पंहिंजे हुन थीसिस जे लाइ, त उहो हिकिड़ो सरापा आशिक़ वारो इश्क वारो माण्हू हो। ऐं हाणे ज़ाहिर आहे त हुन जूं ॻाल्हियूं, उनजा गुण असां वटि रहंदा। लतीफ़ साईं ॾाढो हिकिड़ो सुहिणो बैत अहिड़नि ई दिलबर माण्हुनि जे लाइ चयो आहे त यमन कल्याण मां, त कुहन तां कर लहन जे प्यारा माण्हू ऐं महबूब माण्हू जे कुहन था त इन ते अरहा न थियो। हे लतीफ़ आहे, छो त हिन सॼे संसार मां हुननि कुहण लाइ तव्हांजी चूंड कई आहे न, हुननि तव्हांखे चूंडियो आहे न, खुटा त माण्हू कोन आहे। इन करे महबूब ऐं प्यारा माण्हू जॾहिं तव्हांखे ॾुख बि ॾियनि था, कुहण जो मतिलबु हिते कुहण हू काती वारो कुहण न आहे, माना तव्हांखे ॾुख ॾियनि था, त इहो ॾुख बि लतीफ़ वटि वॾो इनाम आहे, वॾो एज़ाज़ आहे, छाकाणि त महबूबनि उन जे लाइ तव्हांजी चूंड कई आहे। कुहन तां कर लहन, ऐं वरी उबती ॻाल्हि बि करे थो, साॻी ॻाल्हि खे मुकमल करण जे लाइ इहा अधु ॻाल्हि आहे। ऐं लतीफ़ साईं चए थो पोइ वरी कर लहन तां कुहन, जे वरी उहे यादि था कनि, जे वरी उहे सारनि था, पुछाऊं था कनि, तव्हांजो रोज़ सभिनि दोस्तनि ॿुधायो त अचे लहंदो हो, हर कंहिं सां मिलंदो हो, ऐं हर कंहिंखे लॻंदो दोस्त आहे ई मुंहिंजो, त कुहन तां कर लहन तां कुहन, सेई माए मुहन सेई राहत रूह जी। अहिड़ा ई प्यारा दिलबर माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हांजी राहतुनि जो, तव्हांजे दिलरुबाइनि जो, तव्हांजे ज़िंदा दिलनि जो बि सबबु हूंदा आहिनि, सामान हूंदा आहिनि। ऐं ज़ाहिर आहे त उन्हनि जो विछोड़ो सॼी ज़िंदगी, जीअं दोस्तनि चयो त भॻे हॾ जीअं ॾुखाईंदो रहे थो, त आशिक़ बि ईअं ई असांजो प्यारो। कुझु ॻाल्हियूं हिन कचहरी में देरि थी वई आहे, हाणे एतिरो घणी ॿी ॻाल्हि गुफ़्तगू मुमकिन न थींदी, पर तव्हां दोस्त वेठा आहियो, बार बार त माण्हू कोन थो मिले। कुझु ॻाल्हियूं हिते थियूं मां उन्हनि ते, तुफ़ैल साईं ॾाढी हिकिड़ी सुहिणी ॻाल्हि कई, ऐं हुनजी सॼी गुफ़्तगू जो बुनियादी नुक़्तो बि उहो ई हो, ऐं उहो मुंहिंजे ख़्याल में तमामु अहम ॻाल्हि हुई। नौजवान वेठा आहिनि, हिननि कचहरियुनि जो मक़सदु रुॻो फ़क़ति आशिक़ जहिड़े दिलबर माण्हुनि खे सारण न आहे, पर उन मां सिखण बि आहे। ऐं इहो तव्हां नौजवान वेठा आहियो, असां सभु वेठा आहियूं सिखण लाइ, हिकिड़ी उमिरि पई आहे सभिनी जी। ॾाढी सुठी ॻाल्हि कई तुफ़ैल साईं, त वॾे माण्हूअ जी वसफ़ छा आहे। नाले वारो माण्हू थियण जे वॾो माण्हू आहे त पोइ त अलाए केतिरा नाले वारा माण्हू हिकिड़ा अहिड़ा कंहिं हिन कम जा चट पिया हलनि, नाला कहिड़ा खणो हुई। नाले वारे माण्हू जी इहा ज़मानत ई न आहे त को माण्हू मशहूरु हुजे, नाले वारो हुजे, ऐं उहो वॾो माण्हू हुजे, इहो ज़रूरी न आहे। ईअं हुजे हा पोइ लतीफ़ साईं छो चवे हा लिका बुणनि लोक में, पोइ लतीफ़ साईं छो अहिड़नि खे ॻाए आहे जेके लिका बुणनि लोक में। भला चयो वियो त अदीब हुजणु, मां पाण अदीब आहियां, भला अदीब हुजणु इहा बि ज़मानत न आहे। अलाए कहिड़ा अदीब आहिनि जेके टके 3 पैसे ते विका वञनि था, जिन जो कलम हिकिड़े पासे बीठो आहे त किरदारु ॿिए पासे बीठो आहे। ऐं क़ाबिल फ़ख्र अदीब बि आहिनि, हिन मिट्टी जो ख़मीर बि अदीब बि आहिनि, हिन समाज जो ज़मीर अदीब बि आहिनि, पंहिंजे अवाम सां गॾु बीठल अदीब बि आहिनि, ऐं हुन पासे क़िस्म जा अदीब बि आहिनि, ऐं पूरी दुनिया में थींदो आहे, पूरो असां वटि थोरी आई आहे। माना त अदीब हुजण बि हरूभरू का वॾे माण्हूअ जी निशानी न आहे, त हरूभरू लाज़मी आहे त जेको अदीब थींदो उहो ई वॾो माण्हू थींदो। इहो अहिड़ी का ॻाल्हि न आहे, अहिड़ी का ज़मानत न आहे। असां वटि लफ़्ज़ त खणी दानिश्वर बदनाम थी वियो आहे, भला आलिम चऊंसि या को ॿियो नालो चऊंसि, त भला जंहिं वटि इल्मु हुजे, ज़रूरी आहे त जंहिं वटि इल्मु हुजे उहो वॾो माण्हू हुजे। नकाश साईं जो बैत पढ़ियो त पढ़ियो था पढ़नि कढ़नि की न क़ुलूब में। जे लतीफ़ साईं रुॻो पढ़ण वारनि खे ई वॾो माण्हू सम्झे हा त पोइ त उन ॻाए उन्हनि खे आहे न। चए थो इहो काफ़ी न आहे,
रुगो किताबनि जो कीड़ो थियणु काफ़ी न आहे, किताबनि में अंदरि तक उॾही विझी वेंदी आहे। किताबनि जा कीड़ा बि किताबनि में ज़िंदा रहंदा आहिनि, हूंदा ई किताबनि में आहिनि। पोइ छा लतीफ़ साईं चए थो त न, इहो अधु कमु आहे, करणु वॾो कमु आहे। इन करे रुगो माण्हू बज़ाहिर स्कॉलर हुजे, आलिम हुजे या दानिश्वर जंहिंखे चवनि था माण्हू, नालो जेको बि ॾियोसि, इहो का ज़मानत न आहे कंहिं माण्हू जे वॾे हुजण जी। लतीफ़ साईं चयो आहे, ओरियाई आणीन मेड़ियो मुअल्लिम ख़बरूं। इहा ॻाल्हि थो करे कूड़नि आलिमनि जी, जिन लाइ ज़मानत न आहे। ओरियाई आणीन मेड़ियो मुअल्लिम ख़बरूं, माना हे उहे कूड़ा आलिम आहिनि जेके इन इल्म जी, सचे इल्म जी जुस्तजू ऐं ॻोल्हा ऐं हासिलात लाइ रतु नथा विलोड़नि, पंधु कोन था कनि। हे मिड़ई जुगाड़ सुगाड़ कयो, ॿुध सुध जूं ॻाल्हियूं ॿुधियो, हितां हुतां जूं गॾु कयो, अचे असांखे था ॿुधाइनि ऐं असांखे था ॿुधाइनि त असां आलिम आहियूं। ओरियाई आणीन मेड़ियो मुअल्लिम ख़बरूं। आइंस्टाइन खे E=mc² सम्झण में घणी ज़मानो लॻो हूंदो, सॼी जमार। इहे सचा आलिम। ज़ाल तोहफ़े में फणी ॾिनसि, फणी उहा कॾहिं कोन्हे ॾिनी। वेगन में वेठो हिकिड़े भेरे, तो वेगन में जो वेठो त टिकट वरितई, त वेगन अॻियां वधी वई, त उहो कंडक्टर सुञाणंदो हुनखे, त हे आइंस्टाइन आहे। हुनखे चई त तूं लथे कोन पंहिंजे स्टॉप ते। चई मां ख़बर ई न पई, असुल दरवेश इहे आहिनि। त चईसि पोइ टिकट छो वरिती आई? चई उहा मां तुंहिंजे लाइ वरिती। तूं चई आहे त मूंखे टिकट ॾेखार, उहा त मां तुंहिंजे लाइ वरिती। अहिड़ो मुल्म ख़बरूं सातां सुध न ॾीन, वह जिते वेधन करे, जिते कुन आहिनि, जिते उते छो त ओॾे विया ई कोन्हनि न। जॾहिं ओॾे विया ई कोन्हनि ऐं हितां हुतां जूं ख़बरूं ॿुधियो असांखे पिया बेवकूफ़ ठाहिनि, त माना त लाज़मी न आहे त जंहिंखे आलिम सम्झो वञे या जंहिंखे आलिम करार ॾिनो वञे ऐं जंहिंखे ज़मानो चयो आहे हे वॾो आलिम आहे, उहो हरू को वॾो माण्हू बि हुजे, इहो लाज़मी न आहे। ऐं अहिड़ा सभई मिसाल ॿिया थी सघनि था। त तुफ़ैल साईं ॻाल्हि कई त वॾो माण्हू केरु आहे मिसाल, भला अचो सियासतदान आहिनि, ॿिया आहिनि, हर शोबे में माण्हू खणो, टाइम घटि आहे। वॾो माण्हू उहो आहे जंहिंजो किरदार वॾो आहे, वॾो माण्हू उहो आहे जंहिंजी सम्झ वॾी आहे। उहा सम्झ का हुन मिली न आहे जेका हुन पंहिंजे जुस्तजू मां हासिल कई आहे। गौतम चवंदो हो, जॾहिं गौतम उर्वेला जे ॿेलनि में, हाणे उर्वेला बिहार में आहे, जंहिं उस्ताद वटि टाइम गुज़ारियईं तक़रीबन 2.5 साल खनि, उहो भिक्षु जॾहिं मरे पियो, मरण कंदी ते हो, त हुनजो त वॾो सुंग हो, हुनजा वॾा शागिर्द हुआ, वॾी अकेडमी हुई पूरी हुनजी, ऐं हे गौतम बि हुन वटि शागिर्द थी रहियो। त गौतम खे चई त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मुंहिंजे मरण खां पोइ तूं संभाल इहो, तूं इहा जाइ वठि। त गौतम चयो त मां इहा जाइ न वठंदुसि, छाकाणि त मां इहो सम्झां ई नथो त को ॿियो माण्हू कंहिंखे सेखारे सघे थो। माण्हू सिखंदो पंहिंजे पंध मां। जॾहिं मां तुंहिंजे तरीक़े तालीम खे सम्झाई नथो सही इहो, इन करे मूंखे को शौक़ु न आहे त मां वेही माण्हुनि खे ठहियल ठुकियल मालूमात ॾियां, ऐं माण्हू पंधु कनि ई कोन। वॾा माण्हू ॾिसो इहे हूंदा आहिनि। सुकरात खे भला लिखणु न ईंदो छा? सुकरात फ़लसफ़े जो अबू, हिकिड़ो अबू, वॾा अब ॿिया बि हुन घणा आहिनि, पर हिकिड़ो वॾो, उन ज़िंदगीअ में हिकिड़ो अखर न लिखियो। भला मसइलो छा हुउसि? लिखी कोन ॼाणंदो हो, हुनखे लिखणु न ईंदो हो, ईअं न हो। सुकरात सम्झंदो हो त जेको इल्मु आहे उहो दलीलनि जे तकरार ऐं टकराव मां पैदा थींदो आहे।
जॾहिं दलीलनि सां टकराइबा त पोइ इन मंझां इल्मु पैदा थींदो। इन करे हू चवंदो त लिखण सां इल्मु ठही ठुकी बीठो रहे। हाणे तसवर कयो हिकिड़े माण्हू जी लेवल, इन जो मतिलबु न आहे त लिखणु न खपे, लिखणु ज़रूरु खपे, पर हुनजी लेवल कहिड़ी आहे, हू छा पियो चवणु चाहियो। त इन करे वॾो माण्हू उहो आहे जंहिंजो किरदारु वॾो आहे, जा क़दुर वॾा आहिनि, जंहिंजी सम्झ वॾी आहे, ऐं जेका सम्झ हुनखे ठहियलु ठुकियलु मिली आहे उहो न, जंहिं सम्झ पंहिंजे पंध सां हासिल कई आहे, रतबल उड़ाए, ऐं जंहिंजा आदर्श वॾा आहिनि, जंहिंजा ख़्वाब वॾा आहिनि, ऐं जंहिंजो पंध वॾो आहे ज़िंदगी में। इन करे इहो त मसइलो ई आहे त माण्हू जी हयाती 30 साल आहे या 33 साल आहे या 34 आहे या 94 आहे। अलाए केतिरियूं ज़माने में माण्हू हलनि पिया 90 साल आहे का शइ कनि, ऐं दुनिया जा केतिरा वॾा माण्हू तमामु नंढड़ियुनि उमिरियुनि में अलाए छा छा करे विया जो असां अॼु ॿुधी असांजा लिङ लॻी था वञनि। माण्हू फ़क़ति हैरान थो थी वञे त एॾा उमिरि में एॾो कमु इहो कयो कीअं हूंदो। साईं ॻाल्हि कई शेरे जी, रोमांटिक दौर जो वॾो शाइर, उमिरि घणी 33 साल, हे त 33 माणे वियो, पर कीर्स घणो 26 साल। 26 साल में वो वॾो शाइर थी ज़माने हिकिड़े दौर ते पंहिंजी मोहर हणी, वो रोमांटिक एज जो हिकिड़ो वॾो शाइर थी ज़माने में। लॉर्ड बैरन घणी उमिरि, ईअं तव्हां साइंसदान वठो, ईअं तव्हां फ़लसफ़ी वठो, अच्छा 33 साल। शंकर आचार्य 32 साल ऐं कुझु महीना कुल बस। हे जेको वहतल वजूद जे वेदांत फ़लसफ़े जो वॾो शाइर आहे, जंहिं 8वीं सदी में हे सभु किताब लिखिया, करे केरला जो हो, ऐं उमिरि त यादि। भला अबू अली सीना 10वीं सदी ऐं 11वीं जे शुरूआत जो बगदाद जो ऐं उन ज़माने जे मुस्लमाननि जी दुनिया जो वॾे में वॾो मुफ़क्किर, वॾे में वॾो फ़लसफ़ी, वॾे में वॾो दाना, वॾे में वॾो तबीब, उमिरि घणी 57 साल। वॾी लिस्ट आहे। इन करे माण्हूअ जी उमिरि बि अहम आहे, ईअं न आहे त उहो अहम न आहे, पर उमिरि को मयार न आहे। माण्हू नंढी उमिरि बि सजाई गुज़ारे था वञनि ऐं माण्हू सॼी उमिरि बि अजाई गुज़ारे था वञनि। इहो माण्हू जे मथां आहे त माण्हू, इन करे आशिक़ असांजो दिलबर ऐं प्यारो, मां सम्झां थो त असां हुनखे त ख़बर न आहे हाणे त उहो न आहे ज़माने में, उहो त वियो। असां दोस्तनि खे, प्यारनि खे, सभिनी खे, अज़ीज़नि खे जिन ॾिठो हुनखे ॾुख हमेशह रहंदो, पर हू पंहिंजी हयाती, पंहिंजे पति जो हिसो, पंहिंजो फुल माणे ज़िंदगी जो, ऐं उनजो सबबु आहे हिकिड़ो वॾो। उहो सबबु इहो आहे जेको मूं ॾिठो आशिक़ में। ऐं हिते मां वरी गौतम खां उधारा वठां लफ़्ज़, त गौतम चवंदो हो त माज़ी जेको आहे इंसान जो, उहो हाणे ख़्याल आहे, बसि तजुर्बो आहे, बसि उहा रियलिटी न आहे। ऐं मुस्तक़बिल वहम आहे, इल्यूजन आहे, तव्हां ॾिठो ई कोन्हे। जेका शइ तव्हां ॾिठी ई कोन्हे उहा त रियलिटी न आहे। इन करे गौतम चवंदो हो त निर्वाण उहो माणींदो जेको लम्हे में जीअणु सिखंदो। असां वटि सॼी उमिरि माण्हू ॻाढ़े छॾे, हिकिड़ो माज़ी जा पछताव ऐं मुस्तक़बिल जूं ॻणतियूं हाल करे उन वटि ईंदो ई न आहे। तव्हां नोट कयो आहे घणनि माण्हुनि जी ज़िंदगी में हाल ईंदो ई न आहे। हाल हुननि वटि तॾहिं ईंदो जॾहिं उहो माज़ीअ खां ऐं मुस्तक़बिल खां आज़ाद थी उन मौजूदु लम्हे में जीअणु सिखंदो। इन करे तव्हां ॾिसंदव हिकिड़ा माण्हू 24 कलाक ॻणती पिटको, 24 कलाक, माना माण्हू जो ॿियो वेहे त उनखे गिडरी पइजी वञे। माण्हू घरों सही संभरी ॾाढो ताज़ो तवानो थी करे वेहे, हे त ॿूसट सां वेहे त माण्हू रुली वञे। उहो ॿूसट जेके अहिड़ा माण्हू सभिनी जे आस पास हूंदा, ऐं सिंधी अदब में बि आहिनि, हर जाइ ते आहिनि, हर शइ में आहिनि। लतीफ़ साईं चयो आहे त 2 क़िस्मनि जा माण्हू आहिनि, वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए। आशिक़ सां जेको वेहंदो उनखे ॾुखंदो दूर थींदो।
टक कचरियूं ॻाल्हियूं उत्साह परेशानी हूंदी कोन ॿुधाई त मानी चए अॼु न सुभाणे खाइजांइ ऐं जे तो उन ॿेड़ी न मिलिया वरी चए सुभाणे खाईंदासीं हो ओड़ो ई पियो मुस्कुराया खिलिया ऐं लती साईं चयो आहे त ॿिया जेके ॿूसट आहिनि उहे कहिड़ा आहिनि वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾाढो थिए तव्हां अॻे ई सूरत में आहियो जे उन सां वेठो त वरी तव्हांखे अञा ॿूसट वधी वेंदो त गौतम वारी जेका जेका फिलासफ़ी आहे त माण्हू लम्हे में जीअणु सिखे इहा आहे रुॻो चवण जी ॻाल्हि आहे इन करे केतिरनि माण्हुनि जी ज़िंदगीअ में हाल ईंदो ई न आहे उहो मथां गुज़री ईंदो आहे भाग वारा माण्हू आहिनि उहे जेके हाल खे में जीअणु सिखनि था ऐं हाल खे माणनि था ऐं आशिक़ असांजो प्यारो बिल्कुलु ईअं ई हो त हर वक़्तु हे ख़ुशि माण्हू फ़क़ति उहो ई आहे जेको हाल में जीअणु सिखे थो ॿ टे ॻाल्हियूं थियूं त इहा ॻाल्हि तुफ़ैल साईं कई त मूंखे इहा ॻाल्हि वणी त तव्हां कई त वॾो माण्हू केरु आहे इहो छाकाणि त इहो तारीख़ में अवाम जे पेरनि में ऐं अक्सरती अवाम जे पेरनि में विधल वंग आहे त वॾा माण्हू खे मख़सूस थींदा आहिनि इहो वॾनि माण्हुनि जे बारे में गुमराह कुन नुक़्ते नज़र आहे वॾो माण्हू गुमनाम थी सघे थो वॾो माण्हू लिका भुणनि लोक में थी सघे थो वॾो माण्हू घर में थी सघे थो पंहिंजे पाड़े में थी सघे थो पंहिंजी घिटी में थी सघे थो पंहिंजे ॻोठ में थी सघे थो पंहिंजे दोस्तनि में थी सघे थो पंहिंजे घराणे में थी सघे थो पंहिंजे वतन में थी सघे थो ऐं इंसान उनजो को दाइरो न आहे वॾ माण्हू पाइप जो तायुन दाइरो न कंदो त केतिरे दाइरे में वॾो माण्हू वॾो हूंदो त वॾो हर जाइ ते हूंदो जिते बि हूंदो ऐं नंढो हूंदो त हर जाइ ते नंढो ई हूंदो इन करे इहा ॻाल्हि ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई हिकिड़ो सुवाल असांजे प्यारे नवाज़ शाह बाराई मूंखां चई त तव्हां ॻाल्हायो त मौत जो फ़लसफ़ो कहिड़ो आहे मौत जो को फ़लसफ़ो कोन्हे हा माण्हुनि ज़ोरी ठाहियो आहे ॿी ॻाल्हि आहे हाणे मौत जो जेको मौज़ू आहे जेके इंसान जा बुनियादी एग्ज़िस्टेंशियल मौज़ू आहिनि हिकिड़ा वजूदी मौज़ू आहिनि इंसान जा हिकिड़ा मौज़ू आहिनि जेके तव्हां नंढा वेठा आहियो जेके उहे तव्हां सम्झी कोन सघंदो हुयासीं हाणे ऐं हर उमिरि जा बहस पंहिंजा आहिनि हर उमिरि जा मसइला पंहिंजा आहिनि हर उमिरि जा उल्का पंहिंजा आहिनि हर उमिरि जूं उत्साह पंहिंजा आहिनि उनजा उणतुण पंहिंजी आहे हर उमिरि जा पंहिंजा मसइला हूंदा आहिनि ऐं नौजवान त बेपरवाह त इन करे जेको मौत आहे तव्हां ॾिसंदव त मज़हबनि वटि बि वॾो मौज़ू मौत जो आहे सभिनी मज़हबनि हर मज़हब वटि मौत जी पंहिंजी बि फिलासफ़ी आहे या पंहिंजे मौत जे बारे में रवैयो आहे ऐं हुननि वरी माण्हूअ खे पटिया पढ़ाई आहे सभिनी मज़हबनि त बाबा हे जेको जहान आहे इहो त बड़ी 4 ॾींहं आहे बड़ी आहे माना हुन ग़रीब गुरबे जो सिर रुलायो जेका रियल लाइफ मिली आयसि जंहिंखे उहो माणे सघे थो चोड़े सघे थो जंहिंमें कुझु करे सघे थो जंहिंमें पंधु करे सघे थो हर क़िस्म जो चओसि इहा कुझु बि न आहे ऐं असुल जेका आहे उहा अखि ॿुटण खां पोइ आहे पोइ उन में त मज़हबनि वटि हर कंहिं वटि 5 तशरीहूं आहिनि वक़्तु कोन्हे उन्हनि सभिनी ते वञूं त पोइ उन में ईसाइनि छा चयो आहे यहूदियुनि छा चयो आहे हिंदुनि छा चयो आहे ज़रतश्तनि छा चयो आहे उन में चीनियुनि छा चयो आहे उन में ॿुधनि छा चयो आहे उन में महावीर छा चयो आहे पोइ मुस्लमाननि छा चयो आहे हर कंहिं वटि पंहिंजो अहिड़ो पंहिंजो नुक़्ते नज़र आहे पर मज़हबनि सभिनी मौत खे जेको आहे उहो हिकिड़े ख़ौफ़ जी अलामत करे पेश कयो आहे सवाइ गौतम जे ऐं महावीर जे ऐं सूफ़ियुनि जे छो त उहा बि ॻाल्हि साॻी आहे बाक़ी सभिनी मज़हबनि जो हिकिड़ो कॉमन रवैयो आहे त मौत हिकिड़ी ख़ौफ़ जी अलामत करे बाबा असुल कमु थींदी शुरू पोइ हेॾां तो ॿटको ॾिनो होॾां हो कमु शुरू हाणे माण्हू ॿधो पियो आहे हुनखे त हाल यादि आहे हुनखे छा 24 कलाक ॾके पियो दिलि में रुली वियुसि मां हर वक़्तु पियो दिलि में तोबूं करे तबाह थी रुली वियुसि हाणे जेको इन्ही वजूदी बहिरान जो शिकार आहे उहो कहिड़ियूं तरालूं हणंदो जेको माण्हू सॼो ॾींहुं बि ॾके दिलि में तबाह थी रुली वियुसि इहो कंदो छा
ख़ौफ़ में वरतल माण्हू कुझु बि नथो करे सघे ऐं ख़ौफ़ खां आज़ाद माण्हू हर शइ करे सघे थो। हिकिड़ी ॻाल्हि त इहा थी त मज़हबनि मौत खे ख़ौफ़ जे रूप में इंसान खे बचियो आहे। हाणे माण्हू जेको मज़हबी आहे उहो झलियो पियो आहे, उहो रुली वियो आहे, उनजो वजूद ई बहिरान आहे इहो। त बाबा हे थींदो पियो छा, हुन खां ज़िंदगी विसरियो वञे। जेका रियल शइ अथसि उहो निश्चय चयो, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई। निश्चय चयो त मौत खां मूंखे कंहिं माण्हू पुछियो हुन खां तोखे मौत खां भउ थींदो आहे? निश्चय चयो न। चई छो? चई जॾहिं मां आहियां मौत न हूंदो, ऐं जॾहिं मौत हूंदो मां न हूंदुसि। जॾहिं असांजो गॾु हुजणु मुमकिन ई न आहे, पुछायो बाबा बाबा डिॼांसि मां तॾहिं जॾहिं असां में गॾु हुजऊं। कामरेड मौत बि हुजे असां बि हुजऊं। जॾहिं हो उस्ताद हूंदो ई कोन, मुंहिंजी हयाती हूंदी त मौत न हूंदो, ऐं जे मौत हूंदो त हयाती न हूंदी, पोइ छाजो ॾिजणा बाक़ी कोन। त निश्चय कमाल जी ॻाल्हि कई। त निश्चय चयो त मूंखे मौत खां भउ इन करे न आहे जो ॿई शयूं को एग्ज़िस्ट नथियूं करे सघनि, इहे गॾु मुमकिन न आहे। हाणे अचो ॿी ॻाल्हि ते, अदब बि अदब जो वॾो मौज़ू आहे, मज़हब में थोरी आहे। अदब जो वॾो मौज़ू आहे। अदब में तव्हां ॾिसंदव त ख़ासि तौर ते इहे जेके एग्ज़िस्टेंशियल क्राइसिस थियनि था, उन में असां वटि शेख अयाज़ वॾी शिकार थियो हिनजो। हालांकि उन सां हुनजो शाइराणो कदु कोन थो घटिजे, उहो वॾो शाइर आहे, अज़ीम शाइर आहे, असांजो महबूब शाइर आहे ऐं इंसानु आहे। ऐं असांखे कहिड़ी ख़बर असांखे अॻियां हली सूरत हाल छा बीहंदी, ईअं पक त हूंदो गड़बड़ कोन थींदी। पर अयाज़ हेॾो वॾो शाइर, उहो आख़िरी ज़माने में मां हुन सां वेंदो हुउसि, कचहरियूं कंदो हुउसि, या ख़ुशनसीबी आहे ऐं हुन सां कचहरियूं थींदियूं हुयूं, बहस बि थींदा, भाईंदो बि असांखे हो, शफ़क़त बि ॾींदो हो। पर इहो मौत हुनजे मथां हावी हो। इन करे तव्हां ॾिसंदव त हुनजे आख़िरी ज़माने जो मौज़ू जेको आहे उहो नसर में हुजे, नज़्म में हुजे, मौत हुनजो वॾो बुनियादी मौज़ू रहियो। ऐं रुगो अयाज़ साहिब जो कोन रहियो, तमामु घणनि वॾनि वॾनि शाइरनि जो इहो मौज़ू रहियो आहे। त अदब में इहो मौत जो मौज़ू। ॿ ॻाल्हियूं मौत जे बारे में ॿियूं करे पोइ ॻाल्हि थो कयां पंहिंजी। त मौत खे हिंदुनि वरी, हे जेके हिंदू मत आहे, उन्हनि वरी हिकिड़ी ॿी कहाणी पेश कई। हर मज़हब वटि पंहिंजी कहाणी आहे न, उहो तव्हां ॿुधी ॾिठी न फिल्म जेका पीके, हर रांग नंबर वटि पंहिंजी कहाणी आहे। हर जेको रांग नंबर आहे उनजा पंहिंजा पंहिंजा शिकिलियूं एडिशन्स आहिनि। हर रांग नंबर वटि पंहिंजी हिकिड़ी माण्हुनि खे ॿुधाइण लाइ कहाणी आहे। उन में जेका हिंदू में हिन सॼे खिते में हिंदू मज़हब जी कहाणी आहे उहा आहे त बाबा हीउ जेको जूण आहे, जेको हे जनम आहे असांजो, इहो असांजे अॻूणे जनम मां जहाँ निकितो आहे। जे चङा कम कंदासूं त अॻियो अञा भलो थींदो, जे थींदो ग़लति कमु कंदव त मुमकिन आहे अॻे में कुता थियो, बिला थियो, किरड़ी थियो। इहो उनजो मज़हब आहे। पाइथागोरास ॿिनि में एतबार कंदो हो अवागोन में। हिकिड़े भेरे वॾो फ़लसफ़ी हो यूनान जो, लफ़्ज़ फ़लसफ़ो आहे, हिनजो लफ़्ज़ बानी पाइथागोरास। पाइथागोरास जीअं त अवागोन में बिलीव कंदो हो, हिकिड़े भेरे शागिर्दनि खे कचहरी पे कयईं, उनखे पढ़ाई पे, त हिकिड़ो कुतो लॻियो पासे में, हिकिड़ो शरारती शागिर्द उन लठ खणी कुते खे हईं। त हीउ थोरो भौंकियईं पंहिंजे शागिर्द सां, चईं की लठ न हण, मता तुंहिंजो तर ॾाढो हुजे। कहिड़ी ख़बर, जेके लठ में हणी तुंहिंजो तर ॾाढो हुजे पोइ चई आहे मुंहिंजो। ऐं इन जो हिकिड़ो बहितर पासो बि आहे दिलचस्प, उहो इहो आहे त इन सां हिंदू मज़हब में हर हैवान सासी सां रहम खाइणु, उनजो ख़्यालु करणु, उनजी सेवा करणु, उनखे पाणी पीआरणु जो जज़्बो आयो। त बाबा कहिड़ी ख़बर तव्हांजा हे सामान हलनि था साम्हूं, इहे तव्हां वॾा वेता आहिया। इन करे इहा मूंखे लॻे थो ॾाढी सुहिणी ॻाल्हि आहे। इन माना में मज़हब आहे कोन पियो जनम, आहे का शइ कान, पर हुनजी कहाणी में हिकिड़ी सुहिणी ॻाल्हि इहा आहे, हिंदू मध्य घटि में घटि उन जानवरनि जो, पखियुनि जो एतिराम करणु सेखारियो त बाबा इन्हनि सां बि ठीकु थी हलो, मतां इहे तव्हांजा आबारड़ा हुजनि। ज़ाहिर आहे, ज़ाहिर। सूफ़ियुनि वटि वरी मौत जे बारे में, मूंखे, मां न सूफ़ी आहियां न मूंखे, पर सूफ़ियुनि जूं के ॻाल्हियूं मूंखे वणंदियूं आहिनि।
ऐं किन ॻाल्हियुनि ते मूंखे हुन ते सख़्तु एतिराज़ बि आहे वॾो। कल्ह बि मां ॻाल्हि करे आहियां अमीर सां वेठो हुजे, इन करे जंहिंजी जेका ॻाल्हि वणंदी उहा माण्हू ॻाईंदो, हर जाइ तां खणंदो, ऐं जेका ॻाल्हि न वणंदी उहा माण्हू रद्द कंदो। असांजो त रवैयो इहो आहे। सूफ़ियुनि वटि वरी हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि इहा आहे, तव्हां नोट कयो आहे त सूफ़ी कॾहिं बि पंहिंजी सालगिरह न मल्हाईंदा आहिनि। तव्हां गौर कयो छो? कॾहिं बि कंहिं सूफ़ीअ जो जनम ॾींहुं न मल्हाइबो आहे, ऐं जेको हुनजे मौत जो ॾींहुं मल्हाइबो आहे उनखे चइबो आहे उर्स। उर्स चइबो आहे शादीअ खे, उरूसा चइबो आहे कुंवार खे, वसल माना मेलाप। अब फिलाणे जे ईसाले सवाब लाइ फिलाणो ईंदो आहे, वसल मां ईसाले सवाब थोरा। त सूफ़ियुनि ऐं मिस्टिक्स वरी छा चयो आहे त बाबा ही जेको मौत आहे इहो असल में, इन करे तव्हां नोट कयो आहे त आम माण्हू जे मौत ते उछंगारूं, माण्हू रोए थो, ॾुख माण्हू खे ज़रूरु थींदो, छो न थींदो, हर कंहिंखे थींदो, असांखे बि थींदो आहे। पर सूफ़ी चवंदा आहिनि असांजा जॾहिं असांजो मौत थिए त ॻायो वॼायो, राग हुजे विराग हुजे। छो त हुननि जो अक़ीदो वरी इहो आहे, आहिनि सभु ख़बरूं, पर उन में के ख़बरूं सुहिणियूं आहिनि जेके माण्हू खे ॾाढी दिलि थियूं। सूफ़ियुनि वरी इहा ॻाल्हि ठाही आहे त बाबा जेको माण्हू जो मौत आहे इहा दरअसल मौत न आहे, इहो महबूब सां विसाल आहे, महबूब सां विसल आहे, वसल आहे, मिलाप आहे। ऐं उर्स मल्हाइबो आहे त जॾहिं हू वञी पंहिंजे महबूब सां मिलियो। उर्स शादी खे चइबो आहे, मिलाप। इन करे सूफ़ियुनि मौत जो भउ इंसान मां कढी छॾियो आहे, ऐं मौत खे सेलिब्रेट करण जी रिवायत हुई त बजाए तव्हां वेही मौत ते, इन करे मौत खे सेलिब्रेट कयो। ऐं इहा हुननि त मां सम्झो इन माना में सूफ़ियुनि जो इहो मौत जे बारे में रवैयो ॾाढो कमाल जो आहे, जो उन्हनि मज़हबनि वांगुरु माण्हू खे ख़ौफ़ बि कोन ॾिनो, ऐं अदब वांगुरु ऐं आम अदब वांगुरु उन्हनि उनखे किथे ग्लोरीफाई कयो वियो आहे, किथे कंडेम कयो वियो आहे, किथे रोमांस ॾेखारियो वियो आहे, मुख़्तलिफ़ रवैया आहिनि। पर सूफ़ियुनि उनखे हिकिड़ी चयो आहे त बाबा इहो महबूब सां वसल आहे। हाणे तव्हां पुछो मुंहिंजे दिलि में ॻाल्हि छा आहे त इनखे मां कीअं सम्झां थो, आख़िरी ॻाल्हि। ऐं फ़लसफ़ियुनि मूं तव्हांखे ॿुधायो त उन हर मुख़्तलिफ़ ज़माने जे फ़लसफ़े मुख़्तलिफ़ ॻाल्हि कई आहे मौत जे बारे में, पर निट्शे ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई, मूंखे वणी त ॿई ॻाल्हियूं हिकु जाइ ते गॾु थी सघनि नथियूं। हाणे हूअं आहे छा? हक़ीक़त इहा आहे त ज़िंदगी हिकु हादसे जो नालो आहे, पर इहो आहे हसीन हादसो, ऐं इहा मिले बि हिकु दफ़ो थी। हीअ टिकेट जेका माण्हू खे मिले थी हिन संसार जी, इहा आहे हिकिड़ो भेरो। इहा टिकेट तव्हां ज़ाया करे छॾियो त तव्हांजी मर्ज़ी। इहा टिकेट आशिक वांगुरु भरपूर माणियो जेतिरी मुंहिंजी हयाती हुई, इहा बि ॻाल्हि ॾाढी सुहिणी आहे। मौत हिकिड़ी बायोलॉजिकल रियलिटी आहे, साइंटिफिक सेंस में। इक़बाल चयो त मौत ज़िंदगी छा आहे, कुझु अंसरनि जो गॾिजणु आहे, मौत छा आहे उन्हनि जो विखरी वञणु, इहो दरअसल मौत आहे। इहा ॻाल्हि बरकसान बि कई आहे, इहा ॻाल्हि यूनानी फ़लसफ़े में बि आहे, घणनि जा थियल आहे। इन करे साइंटिफिक डेफिनेशन सिंपल आहे त उहा माण्हू हिकिड़ी बायोलॉजिकल मशीन आहे, हिकिड़ी बायोलॉजिकल इंजन आहे, उनजो हिकिड़ो। ऐं इहा बि कहाणी जेका आहे त मख़सूस टाइम तय थियल आहे, इहा वरी ॿी कहाणी आहे। हिकिड़ी बायोलॉजिकल इंजन आहे जेका कंहिं न कंहिं लम्हे ते अची, जीअं हर इंजन फेल थिए थी, हीअ शायदि सभ खां डिघो थी हले, पर हिकु ॾींहुं अचे उहा पंहिंजी फना थी वञे थी। पर असुल ॻाल्हि जेका अहम आहे उहा इहा आहे, मां सम्झां थो त मौत ते गौर करण जे बजाए इंसान खे सोचणु खपे ज़िंदगीअ ते, ज़िंदगीअ ते गौर करणु खपे। मौत कीअं हुजे इहो मज़हबनि माण्हू खे पटी पढ़ाई आहे। ॾाढी मुंहिंजी हूंदी सवेल बि चवंदी अलाह मौत सांझो करे, मां नंढो हूंदो हलंदी हलाए, इहो हर जाइ ते असांजा वॾा इहे। हाणे माण्हुनि खे अहिड़ो अची मज़हबनि ख़ौफ़ ॾिनो आहे त माण्हुनि जे लाइ मौत हे हुनखे हयाती मां ई टेंशन थियो आहे, अॻियां वारा छा थींदो, हुनखे हीअ मौजूदु शइ वणे कोन थी। इन करे
मुंहिंजो नुक़्तो इहो आहे त मौत ते जेका हिकिड़ी बायोलॉजिकल रियलिटी आहे उन ते ॻाल्हाइण जे बजाए ऐं मज़े जी ॻाल्हि त इहा ख़फ़ो सिर्फ़ु माण्हूअ खे आहे। कॾहिं कॾहिं ॿिली ॾिनी आहे मौत खां, ॿिली वेई सोचे कलाक खनि मज़े पुछा थींदो मौत खां। किरड़ी वेठी हूंदी आहे भित ते 3 कलाक वेठी हूंदी आहे, 4 कलाक चवंदी न आहे। कॾहिं किरड़ी गौर कयो आहे मौत खां छा थींदो हुयो। हे जेके जीत ॼणा पखी पखण आहिनि मतिलबु उड़नि पिया, जेतिरी उनजी हयाती आहे, कंहिंजी हयाती साल, कंहिंजी 2, कंहिंजी 5, कंहिंजी 8, कंहिंजी 10, हर जीवत जी पंहिंजी हिकिड़ो साइकिल आहे, उहो पंहिंजी लाइफ माणे मज़ा वठी। हे ख़फ़ो फ़क़ति हिनखे आहे जंहिंखे पटी पढ़ाई वियूं आहिनि त तुंहिंजो पोइ छा थींदो। इन करे मौत ते गौर करण जे बजाए बहितर इहो आहे त ज़िंदगी ते सोचिजे त उन में असांजो शऊर कहिड़ो हुजे, असांजी सम्झ कहिड़ी हुजे, असांजा आदर्श कहिड़ा हुजनि, असांजा क़दुर कहिड़ा हुजनि, असांजो किरदारु कहिड़ो हुजे, असांजो वण कहिड़ो हुजे, असांजो कमुकार कहिड़ो हुजे। हर उहा शइ जेका ज़िंदगी सां वाबस्ता आहे इहा असांजे लाइ वधीक अहम हुअणु खपे बनिस्बत। पर जेको माण्हू वजूदी बहरान जो शिकार आहे उनजे लाइ ज़िंदगी गैर अहम थी वञे, उनजे लाइ मौत वधीक अहम थी वञे, जेका हिकिड़ी रियलिटी आहे बायोलॉजिकल। इन करे मां सम्झां थो त बहितर इहो आहे त भाग वारा माण्हू उहे आहिनि जिन खे इहा ॻाल्हि सम्झ में अची थी वञे महल में त बाबा तव्हांजे लाइ इहा जेका मौत जी भॻत आहे, जेका कहाणियुनि वारी, इहा रुॻो मज़हबनि कोन ॾिनी आहे। इहा अरस्तू जेको वॾो फ़लसफ़ी हो, इहा भॻत उनजी पैदा कयल आहे। ऐं मता सम्झो त फ़लसफ़े रुॻो कमु माण्हुनि खे सम्झाइण लाइ कया आहिनि। माण्हू गुमराह बि कयो आहे। फ़लसफ़िन रुॻो माण्हुनि खे मूंझारनि मां कढियो न आहे, मूंझारनि में विधो बि आहे। उन हिकिड़ो इल्मु पैदा कयो, इल्मु टेलीलॉजी। हे छा आहे, मक़सद हयात छा आहे, माना हिन ज़िंदगी जो आख़िर को त का शइ त हूंदी न, माना हिन मां त छुटो जेको इन चकर में पियो हिन मां त रुली हो। इन करे ज़िंदगी ते ॻाल्हाइणु वधीक अहम आहे। ऐं लतीफ़ साईं बि तव्हां ॾिसंदव इन ॻाल्हि खे हिते पूरो था कयूं, लतीफ़ साईं ते ई त ॾिसो लतीफ़ साईं जो को बि किरदारु वजूदी बहरान जो शिकार न आहे। एतिरी अहम ॻाल्हि आहे। ऐं वॾनि सूफ़ियुनि जे शाइरीअ में वजूदी बहरान इंसान जो मौजूदु आहे, रूमी में बि आहे। वॾा इमाम आहे सूफ़ियुनि जो, ॿियनि खां वधीक कहिड़ो इमाम हूंदो सूफ़ियुनि जो। लतीफ़ साईं जो हर किरदारु गौतम जे फ़िक्र वांगुरु लिबरेटेड आहे, उहो आज़ादु आहे। ऐं हुनजी आज़ादी जी लेवल कहिड़ी आहे, मौत जो त ख़ौफ़ न कंहिंखे बि कोन्हे। ससी वेंदी पंधु कंदी ऐं शाम पई थिए ऐं ससु सोचे थी त मां त पाण खे सुञाणा थी त मुंहिंजे अंदर में केॾी सघ आहे, पर जबल जी कहिड़ी ख़बर वीचारे खे त मां केरु आहियां। हाणे राति पई पए, जबल दिलि में सोचींदो हूंदो त हीअ ॼाण खुटी, ॼाण रथी, हाणे सिज लहे पियो, राति हैबतनाक हूंदी, जबल हिते बीठा आहिनि, हिन खे ख़ौफ़। हाणे लतीफ़ जो कमाल ॾिसो, तख़युलाती त सुहिणी ससुअ जे पारां बि सोचे थो ऐं ससुई जे पारां सोचे उनजा जवाब तकलीफ़ थो करे। ससुई चए थी त जबल खे मुंहिंजो तारुफ़ थियल न आहे त मां केरु आहियां। हौसलो ॾिसो उनजो, वजूदी बहरान लतीफ़ मुमकिन न आहे। इहो मुंहिंजी किताब जो चैप्टर आहे पूरो। चए थी ऊंचो उतां घणो, ए जबल तूं घणो ई ऊंचो हूंदे कदम में मुखो, घणो ऊंचो हूंदे, उतां हूंदे पंहिंजी पर में, पर उन्हनि लाइ हूंदे जिन खे जीअण जो शौक़ु हूंदो न, या जिन खे मौत जो ख़ौफ़ हूंदो। ससुई चए थी जबल खे तुंहिंजी ऊंचाई उनजे लाइ आहे जंहिंखे मौत जो ख़ौफ़ आहे, जंहिंखे मौत जो ख़ौफ़ न आहे उनजे लाइ तूं टको न लही उनजे साम्हूं। लतीफ़ साईं आहे, चए थी त ऊंचो उतां घणो जीअण खे जबल। हेड़ी तव्हां कॾहिं ॻाल्हि ॿुधी दुनिया में त ससुई मौत खे ॼण त पंहिंजो सेक्रेटरी करे हुकुम थी करे मुंहिंजे अॻियां हल, सूंह थी हल, ऑर्डर थी ॾे मरण मूंसी हल त पुठीअ तो पंधु करियां। तव्हां तसवर ॾिसो हिकिड़े किरदार जी एहसासाती सघ जी
ऐं औरत मोर छा जी औरत जी ॻाल्हि न कयो ससु औरत मोर कुझु न आहे उहो इंसान जी सघ आहे इहा सघ इंसान जी आहे इहो भई औरत थी करे बि करे इहो ग़लति फहमी आहे माना असांजो ख़्यालु आहे त औरतुनि जी घटि हूंदी आहे हे आसमा जहांगीर हिकिड़ी सनड़ी सीपकड़ी हूंदी जनरल ॾींदा हूंदा इन करे इहो औरत मोरत जो चकर न आहे इहा इंसान जी सघ हिते किरदारु ससु जो आहे त इन करे तव्हां ॾिसंदव त लतीफ़ साईं जो को बि किरदारु मौत जी ॻाल्हि जी बारे साईं ॻाल्हि छेड़ी छेड़ी ॻाल्हि कईसूं त उहो कंहिं बि लतीफ़ साईं जो किरदारु जेको आहे उहो मौत जे ख़ौफ़ में वरितलु नाहे उहो ज़िंदगी सां सलाड़ियल आहे उहो उत्साह में वरितलु आहे ऐं आज़ादु थियलु आहे लिबरेट थियलु आहे हुनखे कंहिं शइ परवाह ई कान्हे ऐं आज़ादी जी आख़िरी लेवल कहिड़ी आहे आज़ादीअ जी आख़िरी लेवल ऐं मां इन ॻाल्हि पूरी थो कयां आख़िरी कहिड़ी लेवल आहे लतीफ़ जी ॻाल्हि तव्हां सुबुह ते हलंदी खुट बि ॻाल्हि कोन्हे